वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के क़ौमी असेंबली स्पीकर राजा परवेज़ अशरफ कसम खणाए वरितो आहे। हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण वारी तक़रीब में वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण जो हुकुम ॾिनो हो। पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो आहे। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ कसम खणायो आहे। जॾहिं त गवर्नर हाउस पंजाब में कसम खणाइण वारी हलफ़बरदार तक़रीब थी आहे। तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक ऐं नाते रसूल मक़बूल सां कई वई आहे। तक़रीब में सियासी रहनुमा ऐं नून लीग जा अॻवान पिणु मौजूदु हुआ। आगाह कयूं पिया, पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ उहिदे जो कसम खणी वरितो आहे। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ कसम खणाए वरितो आहे। हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण वारी तक़रीब में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण जो हुकुम ॾिनो हो। राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज़ के उहिदे जो कसम खणाए छॾियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ उहिदे जो कसम खणी वरितो आहे। राजा परवेज़ अशरफ क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज़ के वॾे वज़ीर पंजाब जे तौरु हलफ़ खणाए वरितो आहे। हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण वारी तक़रीब में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण जो हुकुम ॾिनो हो। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज़ के पंजाब जे वॾे वज़ीर तौरु कसम खणायो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ उहिदे जो कसम खणी वरितो आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणायो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण वारी तक़रीब में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ के हलफ़ खणाइण जो हुकुम ॾिनो हुयो।